मां बेशक इन जे बारे में जाम सोच वीचार कंदी आहियां ऐं तव्हांखे इन जे बारे में ॿुधायां थी ऐं तव्हांखे जाम सोचणो आहे। हर ॾींहुं तव्हांखे इहो सभु करिणो आहे ऐं मां जाम तव्हांखे ॿुधायां थी हर ॾींहुं। इहो हूंदो आहे तव्हां पलंग तां उथो ऐं केतिरो वक़्तु सुम्हण खां पोइ तव्हां हिकु चूंड कयो पंहिंजे पाण में ऐं उथी करे उहो वक़्तु गुज़ारियो ऐं ॾिसो। ऐं जेको तव्हां चूंड कंदा आहियो उनखे तव्हांखे ॾिसणो आहे, सम्झणो आहे ऐं ख़बर पवंदी त तव्हां छा सम्झियो आहे ऐं तव्हांखे वक़्तु लॻंदो उन ॻाल्हि ते सम्झण में, छाकाणि त तव्हांखे सोचणो आहे। मुंहिंजे वीचार सां तव्हांखे चूंड करणी आहे पंहिंजे दिमाग़ सां, पंहिंजे वीचारनि सां, ऐं जेको उहो तव्हां फ़ैसिलो कयो था उहो तव्हांजे लाइ जाम सुठो हूंदो ऐं तव्हां उन दिमाग़ सां फ़ैसिलो कंदव। तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां कहिड़ी चूंड कई आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां छा फ़ैसिलो खणी सघंदा आहियो। ऐं इहो कारण आहे जेको तव्हांखे मां ॿुधायां थी ऐं सम्झायां थी त तव्हां सम्झी वञो ऐं उन तरह सां तव्हां चूंड कयो जीअं असांखे ख़बर पवंदी आहे त असां कहिड़ी चूंड कई असां सम्झी न सघंदासीं। इन ॻाल्हि खे तव्हां सम्झो। अगरि असां चूंड न कंदासीं त असां ख़तमु थी वेंदासीं। जंहिंमहिल असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे कीअं संभाले करे ॻाल्हाइणु खपे, असांजी कहिड़ी ज़रूरत आहे त असां उहो कंदा आहियूं। ख़बर पवंदी जंहिंमहिल मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो ऐं मूंखे ख़बर पई त उहो गुज़ारे वियो आहे ऐं जंहिंमहिल उन सभु इहो कयो हुयो त मूंखे ईअं लॻो की मूंखे हुन जी मौत ते न वञणु खपे। मां हमेशह तव्हांखे ॿुधाईंदी आहियां ऐं सच ॿुधायां थी त मां कहिड़ी चूंड कई हुई ऐं उन ते वई हुअमि की न वई हुअमि। ख़बर पई त मूंखे छा मिलियो। 88 सालनि खां पोइ बि उनखे मिली करे 10 ॼणा हुया जेका उन जी अंतिम संस्कार ते विया, जंहिं वधीक उन्हनि सां मुंहिंजे बारे में ॻाल्हाई, जेका मुंहिंजे लाइ आया। जाम तकलीफ़ थी हुई जंहिंमहिल असांखे ख़बर पई त उहो पंहिंजा सॼे जीवन जी वठी विया आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि खे यादि न कंदो केर बि जॾहिं उहो हली विया हुया। ऐं उन जो कारण इहो सभु ग़लति हूंदो आहे। असां ग़लति चूंड कई उन्हनि जे ज़िंदगीअ में ऐं उन्हनि जे माण्हू ईअं कई उन माण्हूअ खे उहो दर्द ॾिनई जेको उनखे न ॾियणु खपे। उन पंहिंजी धीअ खे ईअं करे छॾियईं, पंहिंजी ज़ाल सां झगड़ो कयईं, शोषण करे उनजो बदिलो वरितईं ऐं उनखे उहो चूंड ग़लति लॻी ऐं हिन करे उन जी मौत ते केर बि न बीठो हुयो। ऐं ख़बर पई त 4 सालनि खां पोइ मुंहिंजे पीउ में जाम बदिलाव अची वियो हुयो ऐं उन्हनि जी अखियुनि में उहो शर्मिंदगी हुई ऐं उन्हनि चयो हुयो मूंखे अखियुनि में कि मूंखे माफ़ु कजांइ, मूंखे माफ़ु कजांइ। ऐं उनखे ख़बर पई त उन नशे में अची करे पंहिंजे साम्हूं मुंहिंजे भाउ जे ॿारनि जे साम्हूं मूंखे चयईं कि मूंखे माफ़ु करे छॾ, छाकाणि त मां तोखे जाम बुरो बर्ताव कयो आहे ऐं हाणे मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो वक़्तु ख़तमु थी चुको आहे ऐं मां उहो सभु कयां थो। ऐं उन ॾींहुं मूंखे ख़बर पई त उनखे भुलिजी वञा। उहो जेको दर्द हुयो उन जे अखियुनि में त मां उनखे भुलिजाए छॾियां। 88 साल उनखे जाम कुझु यादि न हुयो पर ख़बर हुई ऐं अफ़सोस इहो थियो त उन्हनि खे यादि हुयो त उन छा कयईं। छाकाणि त तव्हां मां जाम माण्हू जेके इहे सभा में आया आहिनि ऐं टीवी ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे मां ॿुधायां थी ऐं तव्हांजे जीवन में मसीहा आहे ऐं उहो मुंहिंजी उमेद सां प्रार्थना कयां थी त तव्हांजा सुठा चूंड कयो ऐं उन संसार में तव्हांखे लखे मसीहा मिलनि ऐं तव्हांखे ग़लति चूंड करे कोई ग़लति राह न ॾेखारे ग़लति चूंड ते। ख़बर अथव पंहिंजी ज़िंदगीअ में तव्हांखे आज़ादगीअ जे बारे में तव्हांखे ख़बर पवणु खपे त तव्हां मसीह में केरु आहियो, आज़ादु आहियो ऐं तव्हांखे छा विरासत मिली आहे ऐं तव्हां उन बंधन खे कीअं मिलंदा आहियो ऐं तव्हांजी उन सां गॾु जाम ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि। हिन करे असांखे पंहिंजो फ़ैसिलो करण जी पूरी आज़ादगी आहे पर असांजे तरफ़ इहो चुनाव असल हूंदो आहे ऐं असांखे उनखे पोखणो पवंदो आहे, पोखींदा आहियूं ऐं हिकु ॾींहुं असांखे उहो असुल रूप में मिलंदो। अचो असां ॻाल्हायूं असांजे जीवन जे बारे में जेको बाइबल में लिखियलु आहे ऐं कीअं असांखे सिखणो आहे ऐं कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे। असांखे बेवकूफ़ी न करणी आहे ऐं असांखे सिखी करे उहो ॻाल्हि चवणी आहे, यादि रखणो आहे जेको असांखे सेखारियो आहे, असांखे छॾे न ॾियणो आहे, उहो संदेशनि जो क़ाइमु करिणो आहे। ऐं मूंखे विश्वास आहे त सिखणु इहो बाइबल जो हिकु वॾो रूप आहे जेको असां सेखारियूं था।
सिखण जी मुंहिंजी पंहिंजी मतिलबु आहे ऐं मूंखे वणंदो आहे सिखणु ऐं सेखारणु ऐं मूंखे ख़बर आहे इन सां तव्हांखे जाम संतोष मिलंदो। उहो संतोष तव्हांजे अंदरि ईंदो, पर तव्हांखे मिलंदो। तव्हांखे हमेशह यादि रखिणो आहे संतोष मिलंदो। सही फ़ैसिले सां तव्हांखे उहो अॻियां ईंदो। असां फ़ैसिला कंदा आहियूं जेका जाम साधारण थींदा आहिनि ऐं असांखे ख़बर पवंदी असांजे जीवन में कहिड़ो वॾो रूप फ़र्क़ु पियो आहे ऐं कहिड़ो असां सादो ॾींहुं गुज़ारियो आहे ऐं छा खाधो आहे छा न खाधो, उहो कमु कयो या उहो कमु न कयो आहे, असां हिन खे ख़तमु कंदासीं की न कंदासीं, शुरू कयो आहे की न कयो आहे, वक़्तु मिलंदो की न मिलंदो, कसरत कयूं था या नथा कयूं, छा असां माफ़ु कंदासीं पाण खे, परेशान न कंदासीं। पर इन जे अलावा असां जीवन बदिलण वारो फ़ैसिलो कंदा आहियूं। मुंहिंजे वीचार खां असांखे कुझु एतिरा माण्हू आहिनि जेके पंहिंजे जीवन में कुझु शर्तूं आहिनि उन जे बारे में असांखे ऐं उहो फ़ैसिला ज़रूरी करणा आहिनि। जाम माण्हू जेके टीवी ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे कुझु फ़ैसिलो करण जी ज़रूरत आहे। जीवन में प्रसन्न थियण ते, ख़ुशी रहण ते, तव्हांखे हालतुनि ते उहो सभिनीनि खां बहितर कमु करणो आहे त तव्हां उन ते उहो कमु कंदा रहो ऐं उहो उनजो आशा कंदा रहो। हुनखे बदिलणो आहे, पर असांखे तव्हांखे उहो सिखणो आहे। बदिली करे तव्हांखे सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे ॾिसणो आहे जेकी ग़लति फ़ैसिलो थींदो आहे उन में लॻभॻि जाम परेशानियूं थींदियूं आहिनि। अॼु मां ॻाल्हाईंदसि इन जे बारे में 20 मिंट तव्हांजे साम्हूं ऐं तव्हांखे ॿुधायूं था त कीअं ख़बर पवंदी आहिनि ऐं संदेश मिलंदा आहिनि जंहिंसां असां सभु भुलिजी करे अॻियां वधी सघंदा आहियूं ऐं सही करे असां उनजो फ़ैसिलो करे छॾींदा आहियूं। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदसि ऐं तव्हांखे मदद मिलंदी तव्हांजे पारां ग़लति ॻाल्हियुनि ते जेकी तव्हां कयो आहे। ऐं सुठी ख़बर इहा आहे तव्हांजे पारां कयल हर सही फ़ैसिलो तव्हांजे लाइ जाम सुठो थींदो ऐं फ़ैसिलो बि तव्हांखे हुन जी मदद मिलंदी। उन कुझु ग़लति फ़ैसिलनि जे बारे में तव्हांखे नतीजो मिलंदो ऐं तव्हां हुनखे हटाए छॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधायां थी परमात्मा जे वचन में इहो ई लिखियलु आहे त तव्हांखे सिखणो आहे ऐं अॻियां वधणो आहे जंहिंजे करे तव्हां उहा शिक्षा मिली सघंदी ऐं तव्हां उन में वचननि में अॻियां असांखे ख़बर पवंदी आहे भलाईअ में छा मिलियो आहे। जाम माण्हू पहिरीं फ़ैसिलो करे चुकंदा आहिनि मसीह खे, पंहिंजे मुक्तिदाता खे तव्हांखे छा ॿुधाइणो आहे ऐं छा करणु खपे, हर वक़्तु तव्हांखे कहिड़ी शिक्षा जो शुरू करणु खपे ऐं उन्हनि जो चवणु आहे जेको तव्हां मञियो था ऐं उन जी कोशिशि करणु खपे। ऐं मूंखे पाण बि यादि आहे त असां अहिड़ी ॻाल्हियुनि में जीअंदा आहियूं जो असां सम्झी न सघंदा आहियूं त असांखे कहिड़े महिल कहिड़ो फ़ैसिलो करणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। ऐं हिकु दफ़ो असां ईअं चवंदा बापरे बापरे बापरे, हमेशह ईअं चवंदा रहंदा आहियूं। जाम ॻाल्हियूं ईअं थींदियूं आहिनि, जल्दबाज़ी में फ़ैसिलो करण सां ईअं ई थींदो आहे। असांखे चवणु खपे त असांखे सोचे सम्झे उहो फ़ैसिलो करणो आहे। ऐं मूंखे अधु राति जो इहा ग़लती थी वञे ऐं मूंखे ख़बर पए मां जाम परेशान आहियां छाकाणि त मां इहो कयो। इन ॻाल्हि ते तव्हांखे ॿुधायां कि मूंखे फ़ोन कयो ऐं मूंखे ॿुधाई त मूंखे तव्हांखे कुझु ॿुधाइणो आहे, जाम जेकी सुठी ॻाल्हि आहे ऐं उनखां निपटणो आहे, तव्हां ॿुधायो। मां हुनखे चयोमांसि कि ठीकु आहे तूं हिकु ॻाल्हि ॿुध। उनजो अहसासु थियो ऐं हुनखे ॿुधायोमांसि त तूं ईअं कर, इहो ज़रूरी आहे ऐं इहो ज़रूरी न आहे। ऐं मुंहिंजे चवण खां पोइ 1 मिंट मां चयोमांसि, हुन मिंट में ई वचन ईंदा, 1 मिंट में तव्हांखे ख़बर पवंदी ऐं जेको तव्हां चओ था ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं मूंखे ख़बर आहे मूंखे छा करिणो आहे, पंहिंजो वात बंदि करिणो आहे। ऐं पोइ हुनखे ख़बर पई त मां छा चयो आहे उनखे, इन जे करे त उनखे उहो ख़बर पई ऐं उन सोचियो। उन ॻाल्हि ते मूंखे 4 दफ़ा पश्चाताप करणो पियो। असांखे महसूसु थींदो आहे असां जाम दफ़ा पश्चाताप कयो आहे ऐं उहो सुठो आहे, छाकाणि त मां तयारु थींदी आहियां अची करे ऐं ख़बर पवंदी कि मां कहिड़ी चूंड कई आहे ऐं उन अखरनि जे करे मूंखे उहो सभु करिणो पियो। ऐं सभिनीनि खां पहिरीं प्रभुअ खे मूंखे जवाबु ॾियणो पियो त मां छा कयो आहे। चूंड जे मामले में मुंहिंजे वीचारनि सां असांखे
उहो ॾिसणो आहे उन ॻाल्हि ते, हर ॻाल्हि ते, ऐं असांखे जाॻंदो रहंदो आहे ऐं उन्हनि खे ॿुधाइणो आहे त असां पंहिंजे जीवन में कहिड़ी ॻाल्हियूं कयूं था ऐं छा था कयूं, छो नथा कयूं, सम्झूं था, सम्झूं नथा। उहे दुखी ॻाल्हियूं जेके असांजे अंदरि आहिनि उनजो नतीजो ॾेखारणा आहिनि। असांजे जीवन में त असांखे जाम ख़बर पवंदी आहे त असां कहिड़ा वचन ॿुधूं था ऐं उनखे सीरियसली खणूं था की नथा खणूं। उन बुनियादी रूप ते असांखे सम्झणो आहे त असांजो टीचर केरु आहे, असांखे उहो सम्झाए थो, सेखारे थो ऐं असां उन ते अमल कयूं था की नथा अमल कयूं, उहो असांजे मथां उहो क़ाबिल थींदो आहे। चारनि मां तव्हां चारनि ते आया हूंदव त तव्हांखे हिन जे बारे में ख़बर पवंदी त तव्हांखे कहिड़ो ज्ञान प्राप्त थियो आहे ऐं तव्हां छा था सोचो ऐं फ़ैसिलो कयो था। ऐं तव्हांखे सेखारींदासीं इन ॻाल्हि ते त तव्हांखे फ़ैसिलो करणु खपे पंहिंजे पाण ते, ॿियनि जी ॻाल्हियूं ते तव्हांखे काई फ़ैसिलो करण जी ज़रूरत न आहे। ऐं उन ख़ुशी ते उहो तव्हांखे उहो ख़ुशि थियणो आहे जेको तव्हांजे लाइ आहे, छाकाणि त प्रभु ईअं चवंदो आहे त तव्हांखे पाण खे ख़ुशि करणो आहे, ॿियनि जी ॻाल्हियुनि ते तव्हांखे ख़ुशि न थियणो आहे, न ई तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे कहिड़ी बि ॻाल्हि ते। व्यवस्था विवरण 30:19 में मां तव्हांजे साम्हूं जीवन जा उहो आकाश धरतीअ ते लाहींदसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि त तव्हां कीअं ठहो ऐं अॻियां वधो। सोचो इन ॻाल्हि ते, मुंहिंजे जीवन में मरण ऐं आसीस वठण लाइ अॻियां तव्हांखे झुकणो पवंदो। उन जीवन में तव्हांखे जीवित रही करे मसीह सां हलणो पवंदो ऐं चूंड करणी पवंदी त तव्हांखे छा खपे ऐं छा न खपे। तव्हांजे आसे पासे जाम अहिड़ी मुख्य ॻाल्हियूं थींदियूं ऐं तव्हांखे पसंदि करणी पवंदियूं। उन परमात्मा खे तव्हांखे इहो चवणो आहे। परीक्षा खां पहिरें इहो ॿुधी छॾियो त जवाब छा आहिनि ऐं जेका उन्हनि सवाल चया आहिनि तव्हां पंहिंजे जीवन में उहो ॾिसी वठो जेके मुमकिन जवाब आहिनि। भले यीशु इन करे मरिया हुआ त असांखे सुठो जीवन मिले, त इन जी कोई गारंटी कोन्हे। इहो ज़रूरी कान्हे त शहर में सभिनीनि खे इहो सुठो लॻंदो ऐं तव्हां चवंदव इन जे बारे तव्हां कीअं भविष्यवाणी था चओ ऐं तव्हां ईअं कीअं था चई सघो। पर इहा सही ॻाल्हि आहे त प्रभु असांजे लाइ मरियो हो ऐं उन असांजे लाइ सभु कुझु कयो। इहा भविष्यवाणी उन्हनि ई कई हुई जंहिंजे करे अॼु असां हिते बीठा आहियूं ऐं परमात्मा सां गॾु सहभागी आहियूं ऐं हर दफ़े असां परमात्मा जो वचन चई करे अॻियां वधंदा आहियूं ऐं अॻियां पालन कंदा आहियूं ऐं जेका असां पोखिया आहिनि पाण उनखे असां अॻियां वधाईंदा आहियूं उन रूप में, छाकाणि त असांखे उमेद कंदा आहियूं कि असांखे इहो मिलंदो। मूंखे ख़बर आहे त प्रभु मूंखे ॿुधायो, हिकु मूंखे वचन यादि आहे जंहिंमहिल मां जाम तकलीफ़ में हुयमि, मुंहिंजो शोषण थियो हुयो, जंहिंमहिल माण्हू अची करे मूंखे पुछंदा न हुया त उन मूंखे ॿुधाईं त तूं अॻियां वधंदीअ, तोखे मुंहिंजो प्रचार करणो आहे, तोखे इहो सभु करणो आहे ऐं जाम माण्हू आहिनि जंहिंखे तोखे इहो ॿुधणो आहे ऐं ॿुधाइणो आहे त तूं छा करे रही आहीं ऐं छो करे रही आहीं। मूंखे इहो करणु खपे कि इहो न करणु खपे, इहो मां सोच कंदी हुअसि, पर प्रभु मूंखे अची करे ॿुधाईं त तोखे इहो सभु करणो आहे ऐं तुंहिंजे लाइ इहो सभु आहे ऐं तोखे इहो करणो आहे, तूं इहो करे सघंदी आहीं ऐं जाम माण्हू तोखे ॿुधंदा। मूंखे ख़बर आहे तोखे कोशिशि करणी आहे, तोखे इहो नतीजो मिलंदो। उन सभिनीनि खे सुठो नतीजो मिलियो। उन्हनि चयो मूंखे सम्झ में आई आहे त हिन हफ़्ते छा सम्झणु खपे सुठो थींदो त अगरि तव्हां सिखी वठो। हुननि चयो मूंखे सम्झ में अची वियो मुंहिंजी छा समस्या आहे ऐं प्रभु खे जेको बि करणो आहे उहो करे सघंदो आहे। उन चयो, उन्हनि मूंखे कारण बि चयो हो ऐं मूंखे ॿुधायो हो त मूंखे सिर्फ़ु असांखे ॿिए ॼणो पंहिंजो सोचणु खपे। रोमियो 5:19 में छाकाणि त हिकु इंसान जे ज्ञान जे न मञण करे जाम माण्हू पापी थींदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी त ज्ञान जेको माण्हू आहे उहो माण्हू खे धर्मी ठाहींदो आहे ऐं उनखे ख़बर पवंदी कि कहिड़ो तरीक़ो आहे चूंड जो। जंहिंमहिल तव्हांखे ख़बर पवंदी हिकु इंसान जी सही चूंड सां जाम धर्मी थी वेंदा ऐं उन जे धर्मी ठहण जो कारण प्रभु सां गॾु हूंदो आहे।
ॾिसो जाम दफ़ा माण्हू जाम सेवा कंदा आहिनि ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि प्रभुअ सां गॾु उहो छा करे रहिया आहिनि ऐं तव्हांखे उन फ़रिश्ते सां गॾु स्वीकार कंदा आहिनि, उहा गवाही ॾींदा आहिनि त तव्हांजे जीवन में छा थो थिए। उन अखरनि जे करे तव्हांजो जीवन सफल थी वेंदो आहे ऐं तव्हां में बदिलाव अची वेंदो आहे ऐं तव्हां पाण खे पंहिंजे पाण खे उहो सम्झंदा आहियो त तव्हां प्रभु जा ॿार आहियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा करियो था ऐं प्रोग्राम जे बारे में ॿुधंदव त तव्हांखे जाम ख़ुशी थींदी। अगरि तव्हां पॉज़िटिव तरीक़े सां मुतासिर थींदव मसीह खे वधाइण लाइ त तव्हांखे कुझु कमु न थींदो। मुंहिंजे ॾाढी ग़लति चूंड कई जंहिंजे करे मुंहिंजे पीउ भोॻियो ऐं मुंहिंजे पीउ ग़लति चूंड कई जंहिंजे करे मां भोॻियो। परमात्मा जो शुक्रगुज़ार असांजे अंदरि अची करे प्रवेश कई ऐं आख़िरकार असांखे सम्झियईं ऐं गंभीरता सां मूंखे अॻियां वधाई ऐं मूंखे ख़बर आहे त उहो फ़रिश्तो थी करे मूंखे अची वियो ऐं मां गिरजे वेंदी हुयसि। मूंखे ख़बर पई त मां मसीह आहियां ऐं मां उहे ॻाल्हियूं कयूं ऐं जेके सही कम कया उन सभु कुझु ग़लति न कयो हो ऐं मूंखे जीवन में कुझु सफल मिलियो हो ऐं मां तॾहिं ॿुधायो त तव्हांखे छा ॿुधणु खपे। असांजो फ़ैसिलो आहे हिकु बिज बोअणो आहे ऐं उनखे पाणी ॾींदो रहणो आहे ऐं उहो बिज हिकु फसल रूप में तयारु थींदो ऐं असांखे उहो सभु ॾींदो कि प्रभु असांखे छा थो चए। उहो कंहिंजे लाइ कुझु ईअं न चवंदो आहे, उहो असांखे हमेशह लॻभॻि सभु ॾींदो आहे। मूंखे ख़बर आहे प्रभु तव्हां सां गॾु इन वक़्तु उहो सभु ॻाल्हियूं करे थो जेको तव्हांखे निपटणु खपे। तव्हां चवंदव इहो जाम दुखी जी ॻाल्हि आहे, तव्हां इहो जाम ख़राबु करे रहिया आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहा जाम नाइंसाफ़ी आहे तव्हां सां गॾु। पर ॾिसो अगरि तव्हांखे इहो करिणो आहे जेको परमात्मा तव्हां सां करण लाइ चए थो ऐं तव्हां उन सां बहितर इंसान थींदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे दिलि जी नाराज़गी ख़तमु थी चुकी आहे। प्रभु सां गॾु तव्हां साकार थी विया आहियो ऐं तव्हांजो जीवन अॻियां वधी रहियो आहे, तव्हां हुन जो आनंद था वठो। उहो जेकी कठिन ॻाल्हि आहे उहो तव्हांखे जाम महसूसु थींदी ऐं तव्हांखे जाम ॾुख पहुचाईंदी। उन ॾुख में नामुमकिन ॻाल्हि न आहे पर तव्हांखे इहो करिणो आहे छाकाणि त प्रभु चए थो ऐं तव्हां जाम गुस्से में आहियो, तव्हांजी नाराज़गी आहे, करवाहट ॿाहिरि थी निकिरे ऐं तव्हां क्रोधित थी करे उन ॻाल्हि ते ॿुधो नथा। हिकु चूंड कयो। पर मूंखे महसूसु थींदो आहे असां ॾिसंदा आहियूं त प्रभु असांखे चूंड करण जी आज़ादी ॾिनी आहे पर असां उन जी चूंड नथा करे सघूं छाकाणि त असांजे जीवन में असांजी भावनाउनि खे ठेस पहुची आहे ऐं असां उहो नथा कयूं। कयो हाणे चूंड तव्हां, इहा सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे वीचार सां अॼु तव्हां खां कुझु फ़ैसिलो करणु खपे। तव्हां मां जाम माण्हू कुझु अहिड़ा फ़ैसिला करे सघंदा आहिनि जेकी उन्हनि जी ज़रूरत आहे ऐं उन फ़ैसिलनि जे नतीजे सां उहो जीवन में अॻियां वधंदा ऐं उनखे मदद मिलंदी जेके तव्हां कयो था ऐं तव्हांजे गुज़िरियल वक़्त में थियो आहे। मूंखे नफ़रत आहे, खेद आहे उन भावनाउनि सां ऐं निराशा थी करे, दुखी थी करे, कम जे बारे में कुझु ॻाल्हाए करे जेको उहो चवनि था जंहिंसां उनखे खपे पोयां वञी रांदि करणु ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हां पुठियां वञी करे कुझु इच्छा रखो था। मां तव्हांजे साम्हूं उदाहरण आहियां त तव्हांजी कहिड़ी अहिड़ी इच्छा आहे त तव्हांखे ख़बर पए त तव्हां कुझु चयो हुजे ऐं तव्हांखे मिलियो आहे ऐं मौक़ो मिली वियो उहो खपे ऐं उन्हनि चयो त काश मां वक़्त खां पहिरें पैसा बचाया हुजां तॾहिं शायदि मुंहिंजा पहिरियां पैसा गाॾी में वञनि हा ऐं ख़बर पए हा त मूंखे किश्त न ॾियणी पए हा ऐं उन किश्त जे करे परमात्मा खे तव्हां खां दिलि दुखी करे छॾियो आहे ऐं तव्हां उन्हनि खे चओ था त तव्हां गाॾी जी किश्त नथा भरे सघो ऐं समाप्त थी वियो आहे उन जे रूप में ऐं तव्हां उहो सभु नथा करे सघो। केतिरा महीना मां किश्त भरी आहे पर हाणे मूंखे भरण जी ताक़त न आहे त तव्हां ईअं चवंदव ईअं छो थियो। न, इहा ॻाल्हि न आहे, तव्हांखे इहो न करिणो आहे ऐं तव्हांखे जाम सुठी किश्त मिलंदी। तव्हांखे इहो सभु करिणो आहे ऐं तव्हांखे ख़ाली पैसा भरणा आहिनि उन वक़्त ते। छा इहो करण ते तव्हां खां सभु सुठो थी वेंदो आहे $600-700 ऐं तव्हांखे उहो किश्त पूरी थी वेंदी ऐं तव्हां इहे चवंदा त तव्हांखे जाम सहूलियतूं खपनि, तव्हां इन जे बिना जी नथा सघो। हिन खां सुठो आहे तव्हां सही फ़ैसिलो कयो जीअं तव्हांखे बिल्कुलु ख़राबु महसूसु न थिए। तव्हां मां केरु चवंदा त मां हीअं साल ईअं कयो हुयो इन करे मूंखे
अफ़सोस थींदो रहे ऐं मां तव्हांखे चवां थी त तव्हां इहो ख़ाली चई छॾियो त तव्हांखे ख़बर पवंदी। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, जॾहिं तव्हां इहो थी वेंदव न, मां इहो सभु ईअं कयो, अरे बाप रे ईअं कीअं थी वियो। जंहिंमहिल मां तव्हां सां मिली हुयमि तव्हांखे ॿुधायां पई त तव्हांखे छा करिणो आहे ऐं साफ़ कुझु ॻाल्हियूं हुयूं मूंखे ॿुधाइणियूं हुयूं। जेको तव्हांखे करिणो आहे त तव्हां इहो पंहिंजे ज़ुबान सां चओ त तव्हां हमेशह माफ़ु कंदव, माफ़ु कंदव, माफ़ु कंदव। जंहिंमहिल मुंहिंजी उमिरि पुछी वई त मूंखे ऐं 5 सालनि खां ॿुधाईंदे कुझु शर्म न थी। ठीकु आहे, काश मां बि इहो चवां त मां इन वक़्तु हिन रूप में आहियां ऐं मूंखे हिन जो कुझु अफ़सोस थींदो आहे, मां अफ़सोस नथी कयां। इहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे सिखणियूं आहिनि ऐं तव्हां जाम सिखी चुका आहियो ऐं उन ते अमल करणु शुरू कयो। पंहिंजे ॿारनि सां गॾु वक़्तु गुज़ारण जो मौक़ो मिलंदो हुयो जंहिंमहिल नंढा हुया। हाणे मूंखे महसूसु थींदो मुंहिंजो कोई संबंध न आहे हुननि सां गॾु। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा ॾिसो, प्रचार तव्हांखे केतिरो जागरूकता पैदा कंदो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हांखे कहिड़ी ग़लति चूंड किथे पहुचाए छॾींदी आहे ऐं असांखे इहो सिर्फ़ु ॿुधणो न आहे, असांखे इहो सभु करिणो आहे। तव्हां हाणे बि बदिली सघंदा आहियो। अॼु राति हिते ई कैनेडा जी सभा में तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा बदिले छॾियो आहे पंहिंजे पाण में इन प्रोग्राम खे ॾिसी करे। ऐं इहो सुबुह उथी करे तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां में कहिड़ो बदिलाव अची वियो आहे ऐं उहा चूंड जेकी तव्हां अॼु कई आहे ऐं तव्हांखे उहा ज़िमेदारी खणणी आहे चूंड करण जी, जंहिंसां भविष्य में तव्हां प्रसन्न थींदव ऐं तव्हां पंहिंजे पाण खे कॾहिं दुखी न कंदव। मां तव्हांखे कुझु चवां, तव्हांखे प्रभु सां गॾु उहो ॾिसणो आहे। हुते मथे वेठल माण्हू जेके ॾिसनि था, जेके घर में वेठल माण्हू ॾिसनि था, उहो सोचींदा आहिनि असांखे ख़बर आहे त तव्हां हुते आहियो। हिकु माण्हू गवाही ॾिनी आहे। कुझु हफ़्ते पहिरीं असांजे स्टूडियो ॿुधी करे हिकु माण्हू हुते आयो हुयो। मां परमात्मा लाइ कुझु चयो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त मां जाम शराबी आहियां, मूंखे इहो ख़बर आहे त मां जाम किनो आहियां। उन चयो हिकु ॾींहुं मां पंहिंजी कुर्सीअ ते वेही करे बियर पियो पीआं ऐं मूंखे ॿुधाई। मां घबराइजी वियमि इहो सभु ॿुधी करे ऐं मूंखे ॻाल्हि ॿुधाई त कहिड़ी ॻाल्हि में उन ॾिठो हुयो। हुन ॿुधाई त मां दुश्मन सां बची वियमि तव्हांजी ॻाल्हियुनि जे करे। ऐं ख़बर अथव इहा जाम सुठी ॻाल्हि लॻंदी आहे। असां लॻभॻि 40 साल करे चुका आहियूं इन सभाउनि में ऐं हर अलॻि भाषाउनि में कयूं आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे त जाम माण्हू सोचींदा आहिनि त ईअं कीअं पॉसिबल आहे, पर इहो थी सघंदो आहे। असां उनखे मुमकिन कयो आहे उन ॻाल्हि में। ऐं सही ग़लति न चूंडे करे तव्हां पंहिंजे जीवन सॼो बर्बादु कंदा आहियो ऐं प्रभु चए थो तव्हांखे प्यारु करिणो आहे ऐं तव्हां अॻियां वधो ऐं उनखे प्रभावित थी करे कयो। पर असां ग़लति फ़ैसिलनि जे करे पंहिंजो जीवन सॼो बर्बादु करे छॾींदा आहियूं ऐं समस्याऊं खड़ी करे छॾींदा आहियूं पंहिंजे पाण में। ऐं ख़बर अथव असांजी जेका फ़ैसिला आहिनि उहो हमेशह असांखे असांजे ॿारनि ते उहो थींदो। मुंहिंजे ॾाॾे जे करे मुंहिंजे पीउ जे मथां प्रभाव थियो, मुंहिंजे पीउ जे करे मुंहिंजे मथां प्रभाव थियो ऐं ख़बर अथव विच में इहो सभु ॻाल्हियूं थी। मां हमेशह इहो करे छॾियूं ऐं मां सही चूंड कई ऐं उन चूंड जे करे जाम सुठी जीवन थी वई आहे मुंहिंजी। ऐं ख़बर अथव ऐं उन जा ॿार, मुंहिंजा ॿार, उन्हनि जे पुठियां उहे सभु ॻाल्हियूं आहिनि। 7, 8, 9, 10 सालनि जी आहियूं ऐं शुरूअ खां ख़बर पइजी वई त कहिड़े स्कूल में वञणु खपे ऐं ॻाल्हियूं करणु खपे। ऐं त उन्हनि खे ख़बर पई त कीअं चूंड करणी आहे ऐं चूंड ते फ़ैसिलो करिणो आहे। जेको तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधो था टीवी में, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांखे चूंड करणी आहे ऐं सही फ़ैसिलो करिणो आहे पंहिंजे जीवन जो। असां माण्हुनि जे जीवन खे पूरो कंदासीं। जंहिंमहिल प्रभु चए थो असांखे इहो सभु करिणो आहे त असां कंदा आहियूं पंहिंजे पाण सां। बाइबल में इहो ई लिखियलु आहे त ॿुधी जी खोज कयो। नीति वचन 8:11 जे अनुसार ॿुधी जेके असां सां जाम सुठी हलंदी आहे, उन में असांखे जाम शयूं आहिनि उहो उन जे लाइ तूल कंदी आहे।
ऐं प्रभु जी ॿुधी असांखे खोजींदा आहियूं। उन फ़ैसिले करण ते असांजी मदद थींदी आहे ऐं असां उहो कंदा आहियूं ऐं तव्हांखे उहो सभु सुठी ॻाल्हियूं मिलंदी। प्रभु तव्हां सां जाम प्यार थो करे, उहो तव्हांजे जीवन ते हमेशह महिर कंदो ऐं उन योजना ठाही आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।